बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां 24 नंबर क्लास यानी 24 नंबर लेक्चर में दाख़िल थी चुका आहियूं ऐं असां कॉमन फ्रैक्शन पढ़ी आयासीं। जीअं त असां शुरूअ में ई पढ़ियोसीं त फ्रैक्शन जा 2 पार्ट्स थींदा आहिनि। हिकिड़ो पार्ट हूंदो आहे कॉमन फ्रैक्शन जो, जंहिंजे अंदरि प्रॉपर इम्प्रॉपर कंपाउंड, उन जे अंदरि असां डी मास बोर्ड मास सभु पढ़ियासीं। हाणे असां इन ई फ्रैक्शन जे ॿिए पार्ट में आया आहियूं यानी डेसिमल में। हाणे डेसिमल बि साॻे ई तरीक़े सां जोड़ कट ज़रब वंड ऐं बोर्ड मास डी मास सभु शयूं हिन जे अंदरि पढ़ंदा ईंदासीं। पर डेसिमल में दाख़िल थियण खां अॻु में कुझु डेसिमल जो कॉन्सेप्ट कंदासीं ऐं डेसिमल जे अंदरि पहिरियों नंढो टॉपिक मूं खयो आहे चेंज इनटू डेसिमल फ्रैक्शन। यानी असांखे कॉमन फ्रैक्शन मिलंदो, असां हुनखे डेसिमल में तब्दील कंदासीं। हीअ हिन वीडियो जो टॉपिक थी वियो। हाणे असां पहिरियों हिन पॉइंट खे सम्झंदासीं। हिन पॉइंट यानी जेके डेसिमल पॉइंट चयो वेंदो आहे इंग्लिश में, ऐं सिंधीअ में हिनखे ॾहाई चवंदा आहियूं। ॾहाई अणपूर हिनखे चयो ई न करे थो वञे त हिन जे मौजूदु अंगनि में पॉइंट इस्तेमालु थींदी आहे। जीअं मां चवां थो 2.5। यानी जॾहिं बि असां डेसिमल फ्रैक्शन में नंबर लिखंदा आहियूं त उन में छा डेसिमल हूंदी आहे। ओके, हिकु ई आहे ॻाल्हि। ऐं असांखे डेसिमल पॉइंट जा 2 पासा मिलंदा आहिनि। हिकिड़ो पासो हूंदो आहे राइट साइड, हिकिड़ो हूंदो आहे लेफ्ट साइड। हाणे जेको राइट साइड आहे इनखे चइबो आहे होल नंबर वारो पासो, ऐं जेको पॉइंट जे हिन पासे अंगु आहे इनखे चइबो आहे फ्रैक्शनल पार्ट। हाणे इहा उहा ॿोली आहे जेका किताबनि ताईं आहे ऐं ऑफिशियल आहे। हाणे अचो त हिनखे थोरो अनऑफिशियली सम्झण जी कोशिशि कयूं था त पॉइंट जे जेको हिन पासे अंगु आहे, मां तव्हांखे हिन जी अहमियत लाइ इहो ॿुधाईंदुमि त ईअं खणी चवां त हेॾो आहे 100 रुपयो, ऐं अगरि मां हेॾो थो लिखां त इहो 95 पैसा आहिनि। जस्ट फॉर द इंस्टेंस मां इहो वरी बि चवां थो तव्हांखे सिर्फ़ु सम्झण ख़ातिर त हिन जी वैल्यू थो ॿुधायां तव्हांखे। अच्छा, अञा ॿियो मिसाल खणां थो 2.95। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिते 2 आहिनि, पॉइंट जे हिन पासे ऐं हिन पासे 95 आहे। इन ॿिन्ही मां ॿुधायो वॾो अंगु कहिड़ो आहे? तव्हांखे असांखे बाज़ारि जेको लॻंदो उहो लॻंदो 95 वॾो आहे, पर असां चवंदासीं 2 वॾो आहे। छो त हिते 2 रुपया आहिनि ऐं 95 पैसा आहिनि। सम्झण ख़ातिर 95 पैसा आहिनि त मूंखे ॿुधायो त असांखे अंगु रुपयनि वारो वॾो या 1 रुपये में 100 पैसा हूंदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइण लाइ चवां थो 100 पैसा आहिनि, पोइ हिते 95 यानी 1 रुपयो बि न आहे हिते। असां हाणे चवंदासीं त वॾो अंगु हिन पासे वारो आहे। इहा तव्हां ॻाल्हि क्लियर करे छॾियो त अच्छा, हिकु ई आहे ॻाल्हि। ॿिए नंबर ते इहो त हमेशह फ्रैक्शन जो हे पासो गॾु न पढ़िबो अथव। हिनखे 95 न पढ़ंदव तव्हां, हिनखे पढ़ंदव 2.95। इन जी हिकिड़ी लॉजिक आहे, मां कोशिशि कंदुसि त अॻियनि क्लासनि में हिनखे डिस्कस कयां। हिते सिर्फ़ु हिकिड़ो तव्हां पंहिंजे ज़हन में हिकिड़ो ग्राउंड सेट कयो त असांजी जेका अहमियत वारो पासो हूंदो आहे यानी जेको वेट रखंदड़ पासो हूंदो आहे, सॼनि अददनि जो पासो हूंदो आहे, उहो हे हूंदो आहे ऐं हे पासो फ्रैक्शनल हूंदो आहे। अच्छा, हिन जो हिकिड़ो ॿियो मिसाल मां तव्हांखे लिखां थो 2 सॼा 1 भाङे 2। हाणे मां छा लिखियो आहे? इहे लिखिया आहिनि 2.5। यानी घड़ियाल थींदो आहे न, तव्हांखे 1 थींदो आहे, पोइ 1.5 थींदो आहे, 2 वरी 2.5 थींदा आहिनि। यानी 2 सॼा ऐं ॿियो अधु लिखियो आहे। अधु कीअं थो चवां हिनखे? अधु इन सेंस में चवां थो, असां फ्रैक्शन में पढ़ी आया आहियूं, हेठों असां रखंदा आहियूं टोटल नंबर। ठीकु आहे, 2 सॼा आहिनि, उन मां तव्हां 1 कंहिंखे ॾिनो आहे, यानी 2 मां 1 ॾिनो अथव, छा ॾिनो अथव? हुनखे अधु ॾिनो आहे न तव्हां। ईअं ई आहे त ॾिसो, हाणे असां जेके 2 सॼा आहिनि रखंदासीं 2, जेको 1/2 आहे यानी अधु आहे, हिनखे कंदासीं 0.5। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त हे 2 वॾा या अधु वॾो? त हर को चवंदो यार हिते त मतिलबु हे 2 वॾा आहिनि ऐं हे असांजो हे पासो कहिड़ो आहे? अधु आहे, यानी 0.5 आहे। यानी असां 1/2 खे जॾहिं डेसिमल में कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 0.5। हाणे तव्हां सम्झी विया हूंदव त भले जा वॾो 5 आहिनि, पर असां चवंदासीं 2 वॾा आहिनि। छो त होॾे जेको पॉइंट खां पोइ हिसो आहे इनखे असां फ्रैक्शनल पार्ट चवंदा आहियूं, यानी अणपूरो हिसो आहे उहो। असांखे अणपूर खे जॾहिं असां यानी आम अणपूर खे असां पॉइंटनि में तब्दील कंदासीं त असांखे पॉइंट जे परे पासे मिलंदा ऐं उन जे अंदरि होल नंबर ॿिए पासे ईंदा। हाणे मां सिर्फ़ु जस्ट हिन वीडियो जे अंदरि तव्हांखे सम्झाईंदुमि त डेसिमल फ्रैक्शन में चेंज कीअं कबो आहे आम अणपूर खे, ऐं उन सां गॾु तव्हांखे इहो ॿुधायां पोइ त इहो डेसिमल पॉइंट आहे, हिनखे 2.5 चइबो आहे ऐं हिन जा 2 पासा हूंदा आहिनि। हिकिड़ो पासो होल नंबर्स वारो हूंदो आहे, ॿियो फ्रैक्शनल हूंदो आहे। हाणे छो त असां अणपूर शुरू कयो आहे न, डेसिमल फ्रैक्शन शुरू कयो आहे न, त
तव्हां आहिस्ता आहिस्ता वधीक सम्झंदा वेंदो इन ॻाल्हि खे। पर कुझु शयूं जेके चवां थो फ़िलहालु नो मोर क्वेश्चन सां ज़हन में रखी छॾियो, उहो इहो आहे, हे पासो यानी तव्हां लाइ पैसा आहिनि सम्झण ख़ातिर, हे पासो तव्हां लाइ रुपया आहिनि। ईअं खणी चवां त हे कलाक आहिनि, हे मिंट आहिनि या सेकंड आहिनि, माना ईअं आहे चकर। यानी हिन खे एॾी वैल्यू न ॾींदासीं, असां चवंदासीं हीअ असां लाइ वधीक मोतबर ऐं वॾो अंगु आहे। कीअं? मां तव्हांखे चवां अगरि 4.85, ॿियो अंगु खणूं था 5.76। हाणे मां तव्हां खां पुछां थो, ॿुधायो त हीअ रक़म वॾी आहे, दर्जो वॾो या हे? तव्हां अगरि हिन खे ॾिसी तइ कंदव त तव्हां चवंदो सर हे वॾो आहे, छो त हिन में 85 इस्तेमालु थियल आहे सर, हिन में त 76 इस्तेमालु थियल आहे, ॿियो 5 त वॾो अंगु त हे थी वियो। पर न, असांखे ख़बर आहे त जेको वैल्यू आहे यानी जेको असांजो मेन होल नंबर वारो पार्ट आहे उन खे ॾिसी असां तइ कंदासीं नंबर वॾो कहिड़ो आहे। यानी हिते तइ थियो त हेठियों अंगु वॾो आहे, हे अंगु वॾो न आहे। कहिड़ी नॉलेज जे बुनियाद ते? इन जे ते त पॉइंट जे हिन पासे वारा असांजा होल नंबर हूंदा आहिनि, हिन पासे वारा फ्रैक्शनल पार्ट हूंदा आहिनि। पहिरियों त इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखंदव। अचो हाणे इन ॻाल्हि खे एतिरो सम्झो, वधीक बि आस्ते आस्ते हिन जो कॉन्सेप्ट डिस्कस कंदा ईंदासीं। हाणे असां अचूं था हिन टॉपिक जी तरफ़, त हीअ टॉपिक थो चवे चेंज कॉमन फ्रैक्शन। हिते कॉमन फ्रैक्शन लफ़्ज़ आहे इंटू डेसिमल फ्रैक्शन। ॾिसो हिन खे सम्झंदासीं मिसाल सां। हाणे असां हिकिड़ो इम्प्रॉपर फ्रैक्शन खयो आहे, या प्रॉपर फ्रैक्शन हुजे इम्प्रॉपर हुजे, असांखे हिकिड़ो फ्रैक्शन मिलियो आहे जंहिंजे लाइ असांखे चयो त चेंज इंटू डेसिमल फ्रैक्शन। हाणे असां डेसिमल फ्रैक्शन में तब्दील करणु सिखंदासीं हिन अंग खे। हाणे छो त डेसिमल फ्रैक्शन में तब्दील करण लाइ कुझु स्टेप्स हूंदा आहिनि, असां हिन हिसाब मां उहो कंदा बि हलंदासीं, उहे स्टेप्स बि सिखंदासीं। तव्हां छा कंदो जॾहिं तव्हांजे साम्हूं अहिड़े क़िस्म जी कंडीशन अचे त तव्हांखे चयो थो वञे डेसिमल में कयो, त जीअं असां न कंपाउंड फ्रैक्शन में तब्दील करण जे लाइ हिकिड़ो दर्जो रखंदा आहियूं, मथियों नंबर अंदरि हेठियों ॿाहिरि। हाणे हिन जी टेबल पढ़ो, हिन ते 3 6 माइनस 7 में 6 वेंदा, घणो बचंदो 1। हाणे असांखे त उहा कंपाउंड फ्रैक्शन वारी कंडीशन अची वई, पर उहा असांखे कंपाउंड न आहे करिणो, असांखे हिते डेसिमल फ्रैक्शन में तब्दील करिणो आहे। पोइ असां छा कंदासीं, पॉइंट ॾींदासीं हिन जवाब में, ऐं पॉइंट ॾेई करे जेका पाशी बची आहे उनखे ॾींदासीं 0। अच्छा, हाणे 2 जी टेबल 10 ते घणा दफ़ा वेंदी? 5 × 10 माइनस कयो 0। हिते हल थी वियो, ठीकु आहे। असांखे छा जवाबु मिलियो? 3.5 असांजो जवाबु आहे। ॿियो एग्ज़ाम्पल करे था ॾिसूं असां, 26/5। हाणे 26/5 खे असांखे डेसिमल में करिणो आहे, त 26 अंदरि रखंदासीं, 5 ॿाहिरि। 5 जी टेबल 26 ते घणा दफ़ा वेंदी? 5 × 5 = 25, 6 × 5 = 30, वधी थो वञे, असां कंदासीं 5 × 5 = 25। हाणे 26 में 5 कट कंदासीं, जवाबु अचंदो 1। अॻिते टेबल न थी वञे, पॉइंट ॾियो ऐं 0 ॾियो, ॿिए 5 × 10। असांखे छा जवाबु मिलियो? 5.2। हाणे तव्हां ॾिठो, हे त असांखे मिलिया आहिनि इम्प्रॉपर। हाणे असांखे अगरि दर्जो मिले थो प्रॉपर जो, यानी 1/2, 1/2 खे चवे थो डेसिमल फ्रैक्शन में तब्दील कयो, यानी पॉइंट में तब्दील कयो। तरीक़ो साॻियो आहे। हाणे इन खे हल करण खां अॻु में मां हिकिड़ी तव्हांखे पॉइंट ॾिसां, त जॾहिं बि तव्हांखे कोई ख़ाली नंबर मिले न, त असां फ़र्ज़ु कयो तव्हांखे मिले थो 8, कॾहिं बि होल नंबर मिले थो, त इन जे पोयों पॉइंट 0 अंडरस्टूड हूंदो आहे। यानी छा आहे? पॉइंट 0, यानी उन अंग खां पोइ कुझु बि कोन्हे को, यानी इन सां कोई इम्पैक्ट त पए ई कोन थो। त चवंदो सर अगरि पॉइंट 0 ॾियूंसि था त 8 त ख़राबु थी विया, 8 8 ई था रहनि, ऐं असांखे ॿुधाए थो वञे त 8 खां पोइ 0 आहे, यानी कुझु बि कोन्हे। हिकु इहा ॻाल्हि। ॿियो, जॾहिं तव्हांखे पॉइंट 8 मिले, हाणे ॾिसो 8 मिलनि ख़ाली, त तव्हां चवंदो सर हेॾो 0 अंडरस्टूड आहे, पॉइंट 0। पर जॾहिं पॉइंट 8 मिले तव्हांखे, हाणे पॉइंट मिली आहे न, त हेॾो 0 अंडरस्टूड आहे। इहा ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणी आहे। अचो हाणे हिनखे हल कयूं था। तरीक़ो साॻियो ई कंदासीं, 1 अंदरि 2 ॿाहिरि, छो त हेठियों असां ॿाहिरि रखंदा आहियूं ऐं मथियों अंगु अंदरि रखंदा आहियूं। हाणे ॾिसो त हिन में शुरूअ में ई टेबल न थी वञे, इन जे करे असां ॾींदासीं 0 पॉइंट ॾिनीसीं, ॾींदासीं हिनखे अंगु कहिड़ो? 0। यानी डायरेक्ट टेबल हिक ते न पई वञे, असां पॉइंट ॾिनीसीं। पॉइंट ॾिनीसीं त मां तव्हांखे छा चयुमि, जॾहिं पॉइंट अचे त पोयों 0 वरी अंडरस्टूड हूंदो आहे, कॉमन आहे, इन करे मां 0 पॉइंट ॾिनी, हेॾे 0 खणी आयुमि। त हाणे 2 जी टेबल हिन ते वञे थी, 5 × 10,
छा जवाबु आयो? चवंदासीं 1/2 इज़ इक्वल टू 0.5 या 0.5, हे असांजो जवाबु आहे। हाणे तव्हांजे साम्हूं हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खयो आहे प्रॉपर फ्रैक्शन जो। जीअं त तव्हांखे ॾिसो टॉपिक ई अहिड़ो मिलियो आहे, चेंज इनटू डेसिमल फ्रैक्शन, यानी हाणे जेके बि असांखे दर्जा ॾींदो, दर्जा कहिड़ा थो ॾिए असांखे? कॉमन फ्रैक्शन वारा। उनखे कहिड़े फ्रैक्शन में तब्दील थो कराए? डेसिमल फ्रैक्शन में। ऐं मां तव्हांखे अॻ में बि चयुमि त इहे हिक ई फैमिली जा मेंबर आहिनि, यानी ॿई फ्रैक्शन जो पार्ट आहिनि, यानी डेसिमल बि उन फैमिली जो आहे, कॉमन फ्रैक्शन बि उन फैमिली जो आहे। अचो हाणे हिनखे कीअं तब्दील कंदासीं? 5 अंदरि रखंदासीं, 10 ॿाहिरि। अॻ में ई टेबल न थी वञे, असां 0 पॉइंट जे 0 ॾींदासीं 5 ॾांहुं 50। तव्हां चवंदव 5/10 बराबरि आहिनि 0.5 जी। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे हिते मज़े जी कयां थो, अगरि तव्हां सम्झो था, हिन वक़्तु मूंसां गॾु आयो हर हिन सॼी टॉपिक में, त हाणे मां तव्हांखे गिफ्ट थो ॾियां हिकिड़ी, उहा इहा, जॾहिं बि तव्हां फ्रैक्शन जे हेठे हिसे में कोई अंग ॾिसो था, ठीकु, ऐं मथां कोई तव्हांखे उन जो अधु मिलियल आहे, आई एम गोइंग टू रिपीट दैट, अहिड़ो फ्रैक्शन थो मिले जंहिंजे मथां हिकिड़ो दर्जो आहे, ॿियो हेठों आहे, ठीकु आहे, हेठियों वॾो आहे, माना हिकिड़ो 50 आहे, त मथां हुनजे अधु मिलियो आहे 25। अञा ॿियो मिसाल, हेठों 8 आहे त मथां 4, अञा ॿियो मिसाल, हेठों 10 आहे त मथां 5, अञा ॿियो मिसाल, हेठों 40 आहे त मथां 20। जॾहिं बि तव्हांखे अधु मिले, हेठों टोटल आहे, मथियों गिवन आहे, गिवन में अधु आहे, उन जो जवाबु 0.5 ईंदो। तव्हां लिखी छॾियो, माना इनखे हल करण जी ज़रूरत ई न आहे। हिननि सभिनी जो जवाबु तव्हां सभु कापीअ ते हल कयो, सभिनी जो जवाबु 0.5 ईंदो। कीअं? हाणे मां तव्हांखे पोइ ते वठी थो हलां, पोयनि क्लासनि में असां रिड्यूसिंग पढ़ी आहे, पढ़ी आहे। तव्हांखे मां चयो हुयमि त फ्रैक्शन जा जॾहिं रिड्यूस कंदा आहियूं न, उहे सभु हिक ॿिए जे बराबरि हूंदा आहिनि। तव्हांखे यादि हूंदो, मिसाल कीअं, 1 5 5 ॿ 5 10, यानी 5/10 बराबरि आहे 1/2 जे। उहो कीअं? हाणे तव्हांखे सम्झ में ईंदी ॻाल्हि त 5/10 अधु आहे, 1/2 अधु आहे। तव्हांखे हिन जो जवाबु बि 0.5 मिलंदो, हिन जो जवाबु बि 0.5 मिलंदो। इन सेंस में हे बराबरि आहिनि, यानी हिन जो डेसिमल फ्रैक्शन 0.5 मिलंदो असांखे। मां ईअं खणी तव्हांखे चवां, 1/2, 25/50, 4/8, 5/10 सभु बराबरि आहिनि, हिक ॿिए जे बराबरि आहिनि। कीअं? छो त हिन जो डेसिमल 0.5 थो निकिरे। उन जॻह ते अची करे हे हिक ई हुन खाने में हलिया था वञनि। हाणे तव्हांखे अञा अगरि इहा ॻाल्हि इलाही गोरी लॻी वई आहे, त वरी असां इनशाला ईंदड़ वीडियोज़ में वरी अहिड़ी का वरी जेका हिन सां टच थींदड़ पॉइंट हूंदी, वरी मां उहा बि तव्हांखे ॿुधाए छॾींदुमि। कॉन्सेप्ट हमेशह आहिस्ता आहिस्ता बिल्ड थींदो आहे, कॾहिं बि का शइ हीअं असांजे ज़हन ते नाज़ुल न आहे थींदी। वक़्त सां शयूं माण्हू सम्झंदो, प्रैक्टिस कंदो, वॾो थींदो आहे। ऐं मां हिन कोर्स में उहे जेके ॿार आहे जिन खे मैथ ईंदी ई न आहे, उन्हनि खे चीच खां वठी नंढियूं नंढियूं शयूं वठी करे उनखे असां वॾो था कयूं, त जीअं उनखे इहे शयूं सम्झ में अचणु लॻनि। ऐं जॾहिं कॉन्सेप्ट क्लियर हुजे ऐं बुनियाद खां कोई बंदो अगरि शयुनि खे पकिड़े थो नी, उहो उन सब्जेक्ट में हीअं उनजो कदु वधणु लॻंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में अॼु जो हीउ वीडियो असां लाइ इलाही थी वियो आहे। इनशाला इन्हनि टॉपिक्स खे ईंदड़ क्लास में डिस्कस कंदासीं अञा वधीक। असां सभु तव्हांजे दुआउनि जा तलबगार। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तव्हांजे साम्हूं नंढी प्रैक्टिस जे लाइ कुझु हिसाब हूंदा, हिन ई क्लास मंझां उहे हल कयो। इंजॉय कयो मैथ खे। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।